कोरोना की सूरत हाल बाबत अवां खे अपडेट कंदा हलूं। मुल्क में कोरोना वायरस विघे वधीक 53 माण्हू फोत थी विया आहिनि, जॾहिं त 2258 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ है अवां खे ॿुधाईंदा हलूं तो मुल्क में कोरोना वायरस जा हाना जारी आहिनि। NCOC मूजिब गुज़िरियल 24 कलाकनि दौरान सॼे मुल्क में कोरोना जूं 42,162 टेस्टूं कयूं वयूं, जिन मां 2258 माण्हुनि में कोरोना वायरस जी तस्दीक थी आहे, जॾहिं त वायरस विघे 53 माण्हू फौत थिया आहिनि। अहम ख़बर है अवां खे ॿुधाईंदा हलूं त सरकारी पोर्टल मूजिब मुल्क में कोरोना सबब फौतगिन जो अंग 13,377 थी वियो आहे ऐं मजमूई केसिस जो अंग 5,97,497 थी वियो आहे। अवां खे अपडेट करे रहिया आहियूं। अहम ख़बर आहे त मुल्क में कोरोना वायरस जा हाना जारी आहिनि। NCOC मूजिब गुज़िरियल 24 कलाकनि दौरान सॼे मुल्क में कोरोना जूं 42,162 टेस्टूं कयूं वयूं आहिनि, जिन मां 2258 माण्हुनि में कोरोना वायरस जी तस्दीक थी आहे। मजमूई तौर ते सिहतयाब मरीज़नि जो अंग 5,66,492 थी वियो आहे।